सुहिणी यादि भाग 85। आखाणी खे अॻिते वधायूं। फ़ोन ते साम्हूं अमन चयो, हलो अंकल, मां अमन, आयशा आहे? जवाब आयो, आयशा सुम्ही पई आहे, उनजी तबियत थोड़ी ख़राब आहे। अमन थोड़ी झट लाइ ख़ामोश थी वियो ऐं वापसि पुछो, अंकल कुझु कमु हुजे त चओ, मां अचां। तबियत इलाही ख़राब आहे छा थियो? मथां जवाब आयो, न पुट, बसि आयशा थोड़ी वधीक थी चिंता करे, मग़ज ते ॻाल्हि खणी थी छॾे, सो तबियत वधीक थी ख़राब थिए। संभलजण में थोरो टाइम लॻंदो वञा, बसि सभु ठीकु थी वेंदो। अमन कुझु बि मथां कान ॻाल्हायो, सिर्फ़ु एतिरो चयो, कुझु बि कमु हुजे त मूंखे फ़ोन ज़रूरु कजो, आयशा उथे त फ़ोन कराइजो। साम्हूं जवाब आयो, हा पुट, छो न, बसि फ़ोन रखी छॾियो। थोड़ी झट वीचार कंदे कंदे अमन जेसिका खे फ़ोन कयो, जेसिका, आयशा जी तबियत ख़राब आहे, तोखे इन ॻाल्हि जो ख़्यालु आहे? जेसिका चयो, हा, मां जी दवा ॾेई आई अमन खे, थोड़ी टेंशन वधीक थी करे, इन करे इनजे तबियत में ज़्यादा बदलाव नथो अचे। अमन, मूंखे सम्झ में नथो अचे छा थो थिए। रोकी जे पप्पा जो ग़लति व्यवहार इन जे मथां ॾाढो हावी थो थिए। जेसिका एतिरो चयो ऐं अमन फ़ोन रखियो। पूरी ॻाल्हि सम्झी वियो। अमन खे ॾाढो दुख पियो थिए कि ही सभु छा थो थिए, पर कुझु बि करे न सघिबो। एतिरो बि सम्झे पियो, थोड़ी झट थी न पंहिंजे मम्मी पप्पा खे ॻाल्हि कई, न जे मम्मी पप्पा चयो, असां जल्दी हिन जे परिवार सां मिलण वेंदासीं, साईंअ ते रख, सभु कुझु सुठो थी वेंदो। अमन खे इहो आश्वासन मिलण सां ॾाढी ख़ुशी पई थिए कि मुंहिंजा मम्मी पप्पा केतिरा न सुठा आहिनि कि मूंखे हर ॻाल्हि में साथ था ॾियनि। अधु ॾींहुं बीतजो, आयशा जो फ़ोन आयो, हा अमन। अमन ख़ुशि थी वियो, आयशा तूं ठीकु आहे? आयशा चयो, हा। अमन सिधो चयो, मां घरु अची थो सघां? आयशा चयो, हा, काई ॻाल्हि न आहे, अची था सघो। बसि इन जो एतिरो चवण ऐं अमन उन जे घर पहुतो। अमन घर पहुचण ते ई इन जे मम्मी पप्पा खे पेरे पियो। इन जे पप्पा खे चयो, मूंखे आयशा सां थोड़ी झट ॻाल्हाइणो आहे, पर इन खां अॻु में तव्हांखे बि मां थोड़ी ॻाल्हि करणु चाहींदसि, ऐं पूरी हक़ीक़त ॿुधाई कि मुंहिंजा मम्मी पप्पा बि हिन ॻाल्हि में राज़ी आहिनि ऐं उहे तव्हां सां मिलण था चाहिनि। पर इहा ॻाल्हि मां आयशा खे हाणे ॿुधाइण थो चाहियां, तव्हांखे ॿुधाई आहे, तव्हांजो कहिड़ो वीचार आहे? आयशा जे पप्पा जे ऐं मम्मीअ जे अखियुनि में पाणी अची वियो ऐं उन जे मथे ते हथ रखियो, हा पुट, तूं आयशा सां ॻाल्हाए वठि। अमन आयशा जे रूम में वियो, उन जी तबियत पाणी पुछो। आयशा जी मम्मी उन जे लाइ थधो ठाहे आई। थोड़ी झट आयशा सां हाले हवाले थियण खां पोइ उन सॼी हक़ीक़त करे ॿुधाई कि मुंहिंजा मम्मी पप्पा तुंहिंजे मम्मी पप्पा सां मिलणु चाहिनि था, पंहिंजो रिश्तो पको करण लाइ। आयशा अखियूं बंदि करे 2 मिंट सोचण लॻी। जीअं ई उन अखियूं खोलियूं, उन जे अखियुनि मां पाणी न पियो बंदि थिए। आयशा खे सम्झ में ई न पियो अचे, मां ख़ुशि थियां कि न, इहा ख़ुशी मुंहिंजे लाइ सही आहे
किननि एतिरा सवाल शायदि वो ख़ुदि खां करे करे बि थकी पई पवे। इन सवालनि जो जवाबु अमन वटि छा हूंदो, पाण ईंदड़ एपिसोड में जल्दी ॿुधंदासीं।